गोठवारो असा सरकारी ऑफिस में पंध करे करे सरकारी स्कूल लाइ थकजी पियासे पर असा के स्कूल न मिलियो। हाणे अल्लाह साईं जी मेहरबानी सां असा के एनजीओ वारा स्कूल मिलो आ। साईं जन जा असा शुक्रगुजार आहियूं। हाणे सुकून सां वेही साईं जन जो एनजीओ जे स्कूल जे बारे में लेक्चर ॿुधो। आखिर में भत जो बंदोबस्त भी थियल आहे, उहो खाई पो वञो। देख तव्हां जे साम्हूं पई आहे। हाणे मां साईं जन खे अर्ज़ कंदुसि त तव्हां खे एनजीओ जे स्कूल जे बारे में कुझु ॿुधायो। मां तव्हां ॻोठ वारनि जो तमामु घणो निहायत शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे तमामु घणी इज़त ॾिनी आहे। साईं जन जो त सानमंद आहियां। असल में साईं मूंखे तमामु ॾुख जी ॻाल्हि कई त गवर्नमेंट असांखे स्कूल न ॾिनो। पोइ साईं जन असां वटि आया, वारनि खे हिकिड़ो एनजीओ जो स्कूल ॾिनो आहे। तव्हांजो फर्ज़ छा आहे? चुप बाबा। असांजो फर्ज़ हुयो तव्हांखे ॾिनोसीं स्कूल। तव्हांजो फर्ज़ छा आहे त जेके बि तव्हांजा नंढड़ा आहिनि, बचड़ा आहिनि, उन्हनि खे कोशिशि करे स्कूल ॾे तव्हां उन्हनि खे रवा दवा कयो ताकी उहे बचड़ा तालीम कराए सघनि, कुझु हासिलु करे सघनि। इंशाअल्लाह ताला जंहिंमहिल तव्हां ॿार मोकिलींदो, ॿार पढ़ी पवंदा। अॼु प्राइमरी स्कूल पास कंदा, सुभाणे मिडिल कंदा, वरी मैट्रिक कंदा, इंटर बीए। थोरो थोरो खामोश। असां मूं तव्हां बिल्कुलु ना उमेद न थियो। थोरो चुप करा। अब थोरो हिनखे चुप करा। ऐं पंहिंजा नंढड़ा मासूम ॿार स्कूल में मोकिलियो ताकि वो ॿार तालीम कराए सघनि, ताकि वो ॿार पढ़ी सघनि, ताकि उन्हनि जो मुस्तक़बिल बहितर खां बहितर थी सघे। पंहिंजे नंढनि जो जेको फर्ज़ आहे स्कूल मोकिलण जो, उन में बिल्कुलु कोताही न कंदव। भौंक बंद कर, भात खाराया आहिनि।